अस्सलाम वालेकुम। मैं मनसिद्दीक मिटवर बाबाला किसो एहसानो भलाई नसीब बाप अकुल मसरूर शाद आबाद पाठ नंबर 27। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हक़ीक़त जे दलाइल ज़ाहिर आहिनि। हिकु वाज़े दलील आहे त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नशो नमा अगरि नशो नमा उन गिरोह में थी हुई जेको इख़्लाक़ हुस्ना खां बिल्कुलु कोरी हुई। उनजो दारो मदार असबियत फ़साद नज़ाउ हसद ऐं अदावत ते हुयो। उहे जानवरनि वांगुरु उघाड़ा थी कंहिं ॿिए जे गिर्द ताड़ियूं ऐं सीटियूं वॼाईंदा हुआ। बुल टिप ॾींदा हुआ। इहा ई उन्हनि जी इबादत हुई। उन्हनि मां अंदाज़ो थिए थो त उन जी आदत कहिड़ी उन जूं आदतूं कहिड़ियूं हूंदियूं। जॾहिं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वक़्तु अहिड़े इल्म हिल्म हया करम अफ़त सखावत शुजात ऐं मुरवत में तमामु सिफ़ात हुस्ना ऐं इतवार पसंदीदा सां गॾु ज़ाहिर थियो, जंहिंजी हद ऐसा में फसाई अरब ऐं अजम संदन इज़त सां मुतरफ़ आहे। ऐं बावजूदि अहिड़े क़द्र आज़ार तकलीफ़ जे जो हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहले मक्का खां पहुतो जॾहिं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि ते क़ाबू हासिलु कयो त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन्हनि ते अहसान ऐं करम घणे खां घणा फ़रमाया। ऐं अबू सुफ़ियान हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे बेइंतिहा इज़तूं पहुचायूं, हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते लश्कर कशी कई हुई, हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे सदा इज़त मिट माइट ऐं असाब जिन खे क़त्लु कयो हुयो, हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं उन ते इख़्तियार हासिलु कयो त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे माफ़ु करे छॾियो ऐं हुकुम ॾिनो त जेको शख़्स उन घर में दाख़िलु थी वियो त उनखे बि अमान आहे। ऐं उन यहूदिया ते हज़रत सलाम जिन खे ज़हर ॾिनो हुयो, उन ज़ने यहूदिया ते हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ज़हर ॾिनो हुयो। इताब कोन फ़रमायो संदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी औलाद खे कातिलनि खे ॾिसंदो हुयो ऐं ख़बर ॾींदा हुअसि त इहे माण्हू आहिनि जो संदसि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहल बैत खे क़त्लु कंदा ऐं उन्हनि ते ज़ुल्म कंदा, तॾहिं बि लेकिन उन्हनि खे अज़ीज़ रखंदा हुआ, एहतराम फ़रमाईंदा हुआ, उन ते अहसान करम कंदा हुआ ऐं उन्हनि जे ॿियनि में तरफ़ फ़र्क़ु करणु कोन ॾींदा हुआ। कंहिं अक़ल ते पोशीदा कोन्हे त हीउ इख़्लाक़ सवाइ पैगम्बरान खां ॿियो कहिड़ी ज़ात खे कंहिं में हूंदो आहे। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 27 तारीख़ रजब जे महीने में मबूस या त पर आम जे विच में इख़्तिलाफ़ आहे, इख़्तिलाफ़ ध्यानु बहज़ूर 17 तारीख़ महीनो रमज़ान मुबारक जो बयानु कयो आहे, बैज़ 18 तारीख़, बैज़ 24 महीननि जी मज़कूरा कयो आहे, बैज़ 12 रबियल अव्वल महीनो बयानु कयो आहे। बैज़ 17 रबियल अव्वल महीनो बयानु कंदा उन वक़्तु रिवायत मोतबरा मुताबिक़ हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमिरि 40 साल हुई। ख़लाइक़ ते मबसूस थिया, रिसालत जे मर्तबे ते फ़ाइज़ थिया। हज़रत अली अमीरुल मोमिनीन जी रिवायत आहे त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन वक़्त खां जॾहिं खीर पीअंदड़ हुआ ख़ुदा हिकु फ़रिश्तो हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते मुक़ररु कयो हुयो, जेको हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे राति ॾींहुं मकारिम इख़्लाक़ ऐं महासिन आदाब ते क़ाइमु रखंदो हुयो। हज़रत जैफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जिन खां मनक़ूल आहे हज़रत जबरील अलैहिस्सलाम हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में विहंदो हुयो ऐं जॾहिं घर में ईंदो हुयो त दरवाज़े ते बीहंदो हुयो, उन मक़ाम ते जंहिंखे हाणे मकाम हज़रत जबरील अलैहिस्सलाम चवंदा आहिनि। जेसीं ताईं घर में अंदरि दाख़िलु थियण जी इजाज़त न मिलंदी तेसीं ताईं दाख़िलु की न थींदो हुयो। हज़रत इमाम हसन असगरी जिन खां रिवायत आहे त जॾहिं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी उमिरि 40 साल थी त ख़ुदा उन जे कुटुब जो निहायत ख़ाशि ऐं ग़ाज़ी ऐं सभिनी खां ज़्यादा घणो संदसि फ़र्मा बरदार हुयो। हज़रत हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अखियुनि में नूर पैदा थियो
अख में नूर पैदा ॾियो ऐं हुकुम ॾिनो त आसमान जा दरवाज़ा खोलिया विया, फ़रिश्ता जोक दर जोक ज़मीन ते ईंदा हुआ हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ॾिसण लाइ ॾिसंदा हुआ। ऐं ख़ुदा जी रहमत साक अर्श खां हुज़ूर करीम अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ताईं मुतसिल कई ऐं उन वटि जबराईल अलैहिस्सलाम नाज़िल थियो। अहिड़ी तरह आसमान ऐं ज़मीन खे घेरियो